अस्सलाम वालेकुम। ही केर वेठा आहिनि सभई? ही केर आहे नंढड़ो? हे कीअं? अच्छा हिते अड़े राजिया बि वेठी आहे। वाह वाह। अॼु मां तव्हांखे ॿुधायां थी हिकिड़ी कहाणी मज़े मज़े जी, ॿिलीअ जी कहाणी। ठीकु आहे। ऐं ॿिलीअ खे तव्हां छा चवंदा आहियो? ॿिली खे इंग्लिश में छा चइबो आहे? कैट। ठीकु आहे। सो अॼु मां तव्हांखे हिकिड़ी ॿिलीअ जी कहाणी ॿुधाईंदमि। हिकिड़ी नंढड़ी ॿिली हुई, उनखे ॾाढो सीउ पियो थिए। उनखे सम्झ में न पियो अचे मां छा कयां। पोइ उहा वई हिकिड़े घर जे ॿाहिरां अचे बीठी। ठीकु आहे। पोइ ॿिली खे सम्झ में न पियो अचे त हाणे मां हिननि खे कीअं सॾु कयां। ॿिली ॻाल्हाए त न सघंदी आहे न। ॿिली कीअं आवाज़ कंदी आहे? म्याऊ म्याऊ। ठीकु आहे। पोइ उहा ॿिली जेका आई उन घर जे ॿाहिरां बीही दरवाज़े ते इहो आवाज़ पई कढे, म्याऊ म्याऊ। इलाही देरि खां जॾहिं ॿिली इहो आवाज़ पई कढे न, पोइ सभिनी घर में उहा आवाज़ ॿुधो। पोइ हुननि खे थियो त ॾिसूं त हिन सीअ में ॿाहिरि ॿिली बीठी आहे, अकेली आहे, छा थी करे। पोइ जॾहिं हुननि दरवाज़ो खोलियो घर जे भातियुनि, उते हिकिड़ी नंढड़ी ॿिली बीठी। पोइ हुन ॿिलीअ खे अंदरि वठी आया। ॿिली खे ॾाढो सीउ पियो थिए, इलाही सारो सीउ पियो थिए हुनखे। पोइ हुननि छा कयो, जो ॿिलीअ खे घर में अंदरि विहारियऊं, छो त घर में अंदरि त एतिरो सीउ न हूंदो आहे, घर में ॿाहिरि इलाही सीउ हूंदो आहे न। पोइ हुननि ॿिलीअ खे हिकिड़ो नंढड़ो बॉक्स जो घरु ठाहे ॾिनो। हिकिड़ो नंढो बॉक्स खणी, दॿो खणी, उहो हुननि हिकिड़ी साइड ते रखियो पंहिंजे घर जे पासे में। पोइ ॿिलीअ खे उन में कपिड़ो विछाए ॿिलीअ खे विहारे छॾियऊं। ॿिलीअ जो घरु ठही वियो ऐं ॿिली हुन में ॾाढी ख़ुशि पई थिए। पोइ हुननि हिकिड़े नंढड़े प्यालीअ में, हिकिड़े नंढड़े थां में ॿिलीअ खे खीर बि ॾिनो। खीर छा हूंदो आहे? खीर पीअंदा आहियो न तव्हां सभई? हा। सो ॿिली बि खीर पीअंदी आहे। ॿिलीअ जा जेके बच्चा हूंदा आहिनि न, नंढड़ा नंढड़ा किटन्स, उहे बि खीर पीअंदा आहिनि। पोइ हुननि नंढड़ी हिकिड़ी प्यालीअ में हुनखे खीर बि ॾिनो। पोइ जेका नंढड़ी ॿिली हुई, एॾी देरि खां हिकु आवाज़ पई करे, म्याऊ म्याऊ। पोइ उहा ख़ुशि थी वई, हुनजो पेट बि भरिजी वियो ऐं हुनखे घर बि नंढड़ो मिलियो, दॿे जो ठहियलु नंढड़े बॉक्स जो घरु। पोइ उहो जेका हुई आराम सां सीअ खां बि बची पई ऐं हुनजी बुख बि ख़तमु थी वई। पोइ ॿिली हुन में मज़े सां सुम्ही पई। पोइ जॾहिं सुबुह थियो त ॿिली ॾाढी ख़ुशि पई थिए ऐं पोइ ख़ुशीअ मां आवाज़ पई कढे, म्याऊ म्याऊ। पोइ जेका सॼी हुननि जो जेके घर जा माण्हू हुया न, पोइ हुननि जे पेरनि में पई वञे ऐं ख़ुशि पई थिए। उन्हनि खे ॿुधाए पई त मूंखे ॾाढो मज़ो आयो आहे तव्हांजे घर में रही। पोइ उन घर में उन ॿिलीअ खे हुननि रहाए छॾियो। नंढड़ो जेको ॿिलीअ जो बच्चो हो न, जेको किटिन हो, उनखे उन पंहिंजे घर में उन्हनि रहाए छॾियो। पोइ उहो सीअ खां बि बची पियो ऐं बुख खां बि बची पियो। उनखे रोज़ु खीर बि पीआरींदा हुआ, उनखे बिस्किट बि खाराईंदा हुआ। ऐं जेके जानवर हूंदा आहिनि न, नंढा नंढा एनिमल्स, ॿिलियूं हूंदियूं आहिनि, नंढा नंढा पपीज़ हूंदा आहिनि, उन्हनि जो ख़्यालु रखिबो आहे। ठीकु आहे। उन्हनि खे धकु न हणिबो आहे, उन्हनि खे मारिबो न आहे। ख़राबु ॻाल्हि थींदी आहे न, उन्हनि खे ईज़ा ईंदो आहे, उन्हनि खे सूरु थींदो आहे, उन्हनि खे न मारिबो आहे, उन्हनि खे धकु बि न हणिबो आहे, उन्हनि जो ख़्यालु रखिबो आहे, उन्हनि खे घरु ठाहे ॾिबो आहे, उन्हनि खे खाधो खाराइबो आहे। ठीकु आहे। सो पोइ उहा जेका नंढड़ी म्याऊ म्याऊ ॿिली हुई, उनजो नालो रखियऊं किटी। ऐं उहा किटी जेका हूंदी उहा हुन घर में रहंदी हुई। हाणे किटी जी कहाणी ख़तमु थी वई। ठीकु आहे। सुभाणे वरी मां तव्हांखे ॿी कहाणी ॿुधाईंदमि ऐं हीअ कहाणी तव्हां ज़रूरु ॿुधिजो। ठीकु आहे। ऐं जेके तव्हांजे घर में ॿिली हुजे, अगरि किथे पाड़े में ॿिली हुजे, घर खां ॿाहिरि हुजे, उनजो ख़्यालु रखिजो, उनखे मारिजो न, उनखे धकु बि न हणिजो। तव्हां सभु केॾा सुठा ॿार आहियो न। अड़े ॾिसो केॾो सुठो आहे उहो नंढड़ो, ॾिसो अड़े केॾी प्यारी प्यारी फ्रॉक पाए वेठी आहे। ऐं मुंहिंजी राजिया केॾी प्यारी आहे। सभु ॿार सुठा हूंदा आहिनि, उहे जानवरनि खे तंग बि न कंदा आहिनि, ॿिलियुनि खे मारींदा बि न आहिनि। ठीकु आहे। ऐं तव्हां पाण बि खीर पीअंदा कयो। खीर पीअणु ज़रूरी हूंदो आहे। तव्हां खीर खे छा चवंदा आहियो? ॾुधु चवंदा आहियो? खीर चवंदा आहियो? ठीकु आहे। खीर पीबो आहे, सां माण्हू स्ट्रॉन्ग थींदो आहे, मज़ो ईंदो आहे, ॾाढो ताक़त ईंदी आहे। हमेशह खीर ज़रूरु पीअणु घुरिजे। ठीकु आहे। सो वरी मां तव्हांखे ॿी सुभाणे कहाणी ॿुधाईंदमि। अॼु जी कहाणी ख़तमु थी वई। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय, टाटा।